ख़बर वासा शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट में सुन्नी ताद काउंसिल की अपील ते मखसूस सीटन बाबत दाख़िल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। जस्टिस मंसूर अली शाह की सरबराही में 3 रुकनी बेंच केस की ॿुधणी कई। अबा के आग कई पिया अदालत वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन कमीशन के नोटिस जारी करे छॾिया। जस्टिस मंसूर अली शाह चो त आज़ाद उम्मीदवारन के केतरनि ॾींहनि में भी पार्टी ज्वाइन करण घुर्जे। वकील फैसल सिद्दीकी चो त आज़ाद उम्मीदवार 3 ॾींहनि में पार्टी ज्वाइन करे सघनि था। जस्टिस अतर मिनल्ला चो त आज़ाद उम्मीदवार के मखसूस सीटूं नथियूं मिली सघनि। अवां के आग कई पिया सुप्रीम कोर्ट में सुन्नी ताद काउंसिल की अपील ते मखसूस सीटन बाबत दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी थी आहे। एक बिरो बीहर असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे नसीर चारण। नसीर, इन ॿुधणी बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट में जेके मखसूस सीटुनि के हवाले से जो इलेक्शन कमीशन तरफा फैसलो जारी किया वियो उन खिलाफ़ दाख़िल पीटीआई के अपीलुनि ते जेकी ॿुधणी आहे उहा हिकु दफ़ो हींअर ॿीहर वक़्फ़े खां पोइ शुरू थी चुकी है। वक़्फ़े खां अॻु में इलेक्शन कमीशन ऐं ख़ासि तौर ते अटॉर्नी जनरल के जेके नोटिस आहे उहे जस्टिस मंसूर अली शाह तरफा ये वाज़ह तौर ते जेके वक़्फ़े खां अॻु में रिमार्क्स हुआ उहे जेके ॾिना विया हुआ त असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो वञे त जेके असेंबली जे अंदरि जेके आज़ाद उम्मीदवार चूंडिजी अचनि था उहे केतिरनि ॾींहंनि जे अंदरि जेके आहिनि सो उहे ॿी पार्टीअ खे जॉइन करे सघनि था। जंहिं ते जस्टिस अतर मिनल्ला बि इहे रिमार्क्स ॾिना त जेको आहे सो जेके आज़ाद उम्मीदवार जेके चूंडिजी आया हुआ उहे उन्हनि मां हिन वक़्तु बि जेके 7 आज़ाद उम्मीदवार आहिनि उहे असेंबली जे अंदरि मौजूद आहिनि। ऐं ॿुधायो वञे जेको पीटीआई जो वकील हो फैसल सिद्दीकी जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस मंसूर अली शाह तरफा इहो वाज़ह तौर ते उनखां इहो पुछा कई हुई त ॿुधायो वञे त जेके आज़ाद उम्मीदवार केतिरनि ॾींहंनि जे अंदरि जेके आहिनि सो कंहिं ॿी पार्टी खे जेको आहे सो जॉइन करे सघनि था। जंहिंसे वकील फैसल सिद्दीकी अदालत खे हिन ॻाल्हि खां आगाही ॾिनी त 3 ॾींहंनि जो जेको आहे सो मुदो हूंदो आहे ऐं 3 ॾींहंनि जे अंदरि जेके असेंबली जे अंदरि आज़ाद उम्मीदवार चूंडिजी अचनि था उहे कंहिं ॿी पार्टी खे जॉइन करे सघजनि था। जैसे जस्टिस मंसूर अली शाह तरफा अटॉर्नी जनरल खां इहो इन मामले ते वज़ाहत तलब कई त तव्हां ॿुधायो त तव्हां वफ़ाक़ी हुकूमत इन मामले ते छा चवणु चाहींदी। जंहिं ते अटॉर्नी जनरल इहे दलील ॾींदे ऐं मुखातिब थींदे जज मंसूर अली शाह खे चयो त जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत इन सिलसिले में जेको आहे कंहिं क़िस्म जी धुर न आहे ऐं इहो जेको फ़ैसिलो आहे उहो इलेक्शन कमीशन जो आहे ऐं इलेक्शन कमीशन ई जेको आहे इन बाबति जेको आहे सो जवाबु ॾेई सघे थी। जंहिं ते जस्टिस मंसूर अली शाह फौरी तौर ते इलेक्शन कमीशन ऐं वफ़ाक़ी हुकूमत के इन सिलसिले में नोटिस जारी किया ऐं वाज़ह तौर ते इहो हुकुम ॾिनो त 11:30 खां पोइ जेको आहे सो ॿीहर ॿुधणी कई वेंदी ऐं इलेक्शन कमीशन जेको आहे सो अदालत में पहुची करे पंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे उहो पेश करे। हिन वक़्तु ठीकु आहे, महिरबानी अवां जी नसीर आगाह करण लाइ।